एक तरफ सिंध अंदर तैलीम लाइ एमरजेंसी वारी सूरताल नाफ़िज़ आहे, उते ही वरी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तैलीम तबाह बणियल आहे। ही मंज़र वाईपांदी भरिसां ॻोठ पोठो लुंड जे प्राइमरी स्कूल जा आहिनि, जिते सहूलतनि जी अणहूंद त पंहिंजी जाइ ते, पर स्कूल में 10 सालनि जे तवील अरसे में को उस्ताद ई मुक़रर नाहे कयो वियो। स्कूल अंदर भितनि ते इलेक्शन दौरान लॻायल पंफलेट उहो ॿुधाइण लाइ काफ़ी आहिनि त स्कूल ॻोठ जे मासूम ॿारनि लाइ भूत बंगलो बणियल आहे। जॾहिं सोनी सिंध न्यूज़ जी टीम स्कूल लाइ ठाहिण पहुती ऐं उते मौजूद ॿारनि खे स्कूल बाबति रिपोर्ट ठाहिण लाइ ॿुधायो वियो त ॿारनि जे चेहरनि ते मुर्क थी ऐं ॿारनि एहतिजाजी अंदाज़ में तैलीम खाते खां स्कूल खोलाए ॾियण जो मुतालबो कयो। उन हवाले सां ॻोठाणनि ऐं ॿारनि सोनी सिंध वेब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त 10 साल थी विया टीचर कोन अञा ताईं ख़बर नाहे, एसएमसी केरु आहे इनजी का ख़बर नाहे। ख़ुदा हिन स्कूल खे बहाल कराए वञे। असां नंढड़ा मासूम ॿार दरबदर था थियनि, हिते को बकरियूं चारनि ना कुझु मसला स्कूल 1991 तैयार थिया आहे। उन खां बाद जेका मास्तर रहंदे आहिनि ते को छोकिरे सारी उमिरि चाहनि उहे तालीम हासिल करे सुठी पोजीशन ते पहुची विया। उन खां बाद 2006 खां खनि यका स्कूल जीअं बंदि रहिया आहे, यका बंदि असां हर ऑफिसर को हर जेको बि हूंदा ऑफिसरनि को महिरबानी करो असां स्कूल खुलवा ॾियो। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त प्राइमरी स्कूल पोठो लुंड में उस्ताद मुक़रर करे ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। कैमरामैन आबिद लाशारी सां गॾु मज़हर लाशारी, सोनी सिंध न्यूज़, जोही।